एम ख़बर अवांखे न्यूज़ सिंध में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले लाइ जोड़ टोड़ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मटियारी में बि अहम सियासी तब्दीली थी आहे। टाउन कमेटी मटियारी ते JUI पुराणा इतिहाद टोड़े GDA सां नओं इतिहाद क़ाइम करे वरितो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। GDA अॻवान अॻूणो सूबाई वज़ीर सैयद जलाल शाह जामोट ऐं जमियतुल उलमा इस्लाम मटियारी ज़िले जो अमीर सारंग मंगवाणो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मकानी चूंडुनि में नई सिफ़ बंदीअ सां लही कामयाबी माणींदासीं। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। हुननि चयो त JUI जो जनरल काउंसलर उम्मीदवार GDA उम्मीदवार हसन मुर्तज़ा शाह जामोट जे हक़ में हथ खणंदो, जंहिं बाद JUI के मखसूस सीटुनि मां 2 सीटूं ॾिनियूं वेंदियूं। अवांखे आगाह कंदा हलूं त सैयद जलाल शाह जामोट चयो त JUI जा दोस्त असांजा पुराणा साथी आहिनि। उन्हनि सां असां पहिरियां बि गॾु हुयासीं, हाणे बि उन्हनि सां 4 साल इतिहाद हलंदो। उम्मीद कयूं था त JUI जा दोस्त शहर जी तरक्की में असां सां गॾु हूंदा। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं। सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले लाइ जोड़ टोड़ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे।